मुंहिंजा तकनीरानी तरीक़े सां क्लासरूम मां ही क्लिप्स जेके उहे आहिनि ॿारनि जी हेल्पिंग हैंड जे लाइ ऐं आसान खां ॾुखे वञण जे लाइ जेको आहे इहो तरीक़ो आहे ऐं कोशिशि इहा आहे त बहितर खां बहितर आसान तरीक़े सां ॿारनि खे जेको आहे सम्झाइजे नंबर सिस्टम कन्वर्जन कुझु क्लिप्स तयारु कयूं त अॼु असां डेसिमल टू ऑक्टल जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं त कीअं कन्वर्जन थींदी आहे ॿार कीअं ईज़िली करे सघनि था हाणे पहिरियों इहो ध्यानु रखणु घुरिजे त डेसिमल नंबर सिस्टम में डिजिट्स जेके उहे 0 to 9 आहिनि हिन खां मथे न हूंदियूं हुनजे करे उनजो बेस पावर जेको आहे सो 10 ऑक्टल जे करे जेकॾहिं ऑक्टल जी बेस पावर हमेशह 8 आहे त उन जूं जेके डिजिट्स आहिनि ऑक्टल जूं उहे 0 to 7 यानी 0 खां 7 में 8 त उनजो बेस पावर 8 ऐं ही जेके कन्वर्जन थींदी हाणे 75 जो डेसिमल नंबर अथसि असां वटि 75 जो जेको आहे डेसिमल जो नंबर असां हिनखे कन्वर्ट करणु चाहियूं था ऑक्टल में हाणे तरीक़ो कीअं तरीक़ो ईअं ई आहे जीअं ॾिसो बाइनरी में तव्हां मल्टीप्लाई डिवाइड पिया कयो 2 सां 75 खे त बाइनरी नंबर जेके त जेकॾहिं डेसिमल खे बाइनरी में कन्वर्जन करिणो आहे त 2 सां डिवाइड कयो जेकॾहिं डेसिमल खे ऑक्टल में डिवाइड करिणो आहे त 8 सां हुनखे जेको आहे सो डिवाइड जेकॾहिं हेक्साडेसिमल में त पोइ 16 मिसाल तौर ते 75 आहे असां हिनखे 8 सां डिवाइड कयूं त छा थींदो 8 जो खोड़ो 75 ते 8 ॾह 64 9 खां 72 घणा होगा 3 हाणे हिन खां पोइ 9 करे 8 जो खोड़ो वञे थो त 1 खां 8 हिते बि हिकु बचंदो ऐं हिते बि बचंदो उनजे करे ही हिन डायरेक्शन जे तव्हांखे सम्झायो आहे त हमेशह जेको आहे हेठि डिजिट उन खां पोइ नेक्स्ट डिजिट उन खां पोइ नेक्स्ट डिजिट त हीअ असांजो जेको आहे ऑक्टल नंबर अॼु मिली वियो त 75 डेसिमल नंबर जो ऑक्टल नंबर जे अंदरि छा कन्वर्जन कंदासीं त 113 निकिरंदो हाणे क्विक सर्विस जे करे रिवाइज़ कयूं असां हिनखे त कीअं थी सघे थो ऐं मालूम करण जे लाइ त वाकई इहो असां सही कयो आहे न उनखे वापसि करण जे लाइ इहो तरीक़ो हूंदो आहे त तव्हां ॿुधो हिन सभिनी डिजिट्स खे हिन सभिनी डिजिट्स खे 8 सां मल्टीप्लाई कयो हिकु बार 1 मल्टीप्लाई बाय 8 प्लस नेक्स्ट 1 मल्टीप्लाई बाय 8 प्लस 3 मल्टीप्लाई बाय 8 हमेशह तव्हांखे हिन ॿुधायो पावर हितां असाइन थींदो हिते 0 पावर ईंदो हिते 1 ईंदो हिते 2 ईंदो हाणे जेकॾहिं तव्हां कैलकुलेशन कंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त भाउ हे हिन जो मक़सदु इहो आहे त 8 मल्टीप्लाई बाय 8 8 खां 64 थींदो हिते असांखे 64 मिली वई हिते जेकॾहिं हिकिड़ो पावर आहे मल्टीप्लाई बाय 8 आहे हिन जो जवाबु 8 ईंदो त प्लस हिन में 8 ईंदा वरी तव्हांखे जेके ॿुधायो त जिते पावर 0 हुजे उहो हेठो जेको डिजिट आहे हेठो दर्जो जेको आहे हेठो अंक जेको आहे उहो हिकु दर्जो थींदो आहे त 3 मल्टीप्लाई बाय 1 इज़ इक्वल टू प्लस 3 थींदो हिन में प्लस 3 8 कयो त तव्हांखे 64 8 72 तव्हांखे 75 इज़ीली जेको आहे सो डेसिमल जो नंबर रिवाइज़ थी वियो हे तरीक़ो ईअं आहे त माना असां पहिरियों मालूम कयो डेसिमल खे ऑक्टल में चेंज कयो ऐं कंफर्म करण जे लाइ वरी हीअ जेका आहे असां रिवर्स उनखे करे प्रूव करण जे लाइ त बाक़ी जेको असां सही कयो आहे न त उन हिसाब सां तव्हां ॾिसंदो त हीअ डेसिमल नंबर जेको असांखे मिली वियो आहे त असांजो इहो तरीक़ो आहे उनजे करे ही आसान तरीक़ा आहिनि जंहिंमें ॿार ईज़ीली सम्झी सघनि था त उनजे करे ही ॿारनि जे लाइ टिप्स आहिनि ऐं ॿार बहितर नमूने सां हिनखे कन्वर्जन करे सघनि था ऐं पंहिंजी मेमोरी कैपेसिटी प्रैक्टिस ऐं बहितर नमूने सां हिनखे करे सघनि था हिसो ऐं बहितर नमूने सां आसान तरीक़े सां सिंधीअ में ॿारनि जी मदद जे लाइ सिंधी लैंग्वेज जी मदद जे लाइ ऐं सिंधीअ खे प्रोमोट करण जे लाइ क्लिप्स तयारु थी कनि पियूं ऐं तालीम खे सब्सक्राइब करणु ॾाढो ॾुखियो आहे मस्किरो हुजणु त लखनि माण्हू हुजनि हा पर उस्ताद आहिनि हुनजे करे आस्ते आस्ते पंहिंजी मंज़िल न वञी रहिया आहिनि इनशाला त खटंदासीं पर जेकॾहिं सम्झो था त हीअ सिंधी लैंग्वेज जी मदद आहे ॿारनि जी हेल्पिंग हैंड आहे त प्लीज़ एंड प्लीज़ सब्सक्राइब माई चैनल मां तव्हांखे सर्व इंतज़ार में आहियां। गॉड ब्लेस यू, थैंक यू वेरी मच।